अॼु जेको बि कुझु थियो उहो असां ॿिन्हिनि भेण लाइ तमामु ॾुखाईंदड़ हुयो। मम्मा त अहिड़ी आहे पर पापा बि। वालदेन खे जेके पंहिंजे औलाद लाइ ख़ौफ़ ऐं ख़दशा हूंदा आहिनि खेसि उन्हनि खे अहिड़ी नहज ते पुॼाए छॾींदा आहिनि। ऐं हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु छोकिरियुनि जी भलाई लाइ इन कंदा आहिनि। उन्हनि जे दिलनि में इन्हनि मामलनि ते पैदा थियो जेको क्रोध हूंदो आहे न, असल में उहो ई प्यार ऐं शफ़क़त हूंदो आहे। पर महराज असां ग़लति न आहियूं ऐं न ई कॾहिं असां अहिड़ो को अमल कयो आहे। ॾिस साइमा, ॻाल्हि ग़लति ऐं सही जी न आहे। वालदेन जे साम्हूं तूं पंहिंजे कंहिं बि क्लास फेलो सां एॾो फ्रैंक थी ॻाल्हाईंदी ऐं खिली ॻाल्हाईंदी, इहे ख़दशात पोइ जनम वठंदा आहिनि। ॾिस साइमा, ही मोबाइल इंटरनेट कम्युनिकेशन जूं जेके बि शयूं आहिनि न, उहे इस्तेमालु करण सां इन शइ खे वाधारो मिले थो। तूं इहो छो कोन पई सोची? केरु थो हिन जो ग़लति इस्तेमालु करे? मूंखे ॾिस, मां त ज़रूरत महिल यूज़ कंदी आहियां। ग़लति इस्तेमालु त थिए पियो ऐं अक्सरियत करे पई। सॼी राति जा फ़ोन जा पैकेज वालदेन जे एतमाद जो खून थो हुजे थो, ॿियो छा आहे? तूं इहो छो कोन पई सोची? हाणे तूं मास्टर पियो थिए। बाबा, मां मास्टर कोन पियो थियां, पर मां तोखे सिर्फ़ु हक़ीक़त पियो बयानु कयां। तूं हिन बहस खे छॾ, हाणे हे ॿुधा तुंहिंजा हो यूनिक सवाल काथे पवंदा? सवाल त पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, बसि रुॻो जवाबु मिलण जी देरि आहे। त पोइ भला थी वञे तब आज़माई। पहिरियों सवाल त मुंहिंजो इहो ई आहे, हिकिड़ो राउंड पिज़्ज़ा चोरस बॉक्स में छो था ॾियनि? जेकॾहिं इहो सच आहे त पोइ असां हिते ॿियनि जी मदद करण लाइ आहियूं ऐं ॿिया वरी छो जे लाइ आहिनि? ऐं मुंहिंजो टियों सवाल, गिलू पंहिंजी बोतल खे छो नथो चंबड़े? तूं बि त मुंहिंजे लाइ गिलू खां घटि न आहीं। छा मतिलब? अब कुझु न। ऐं मुंहिंजो आख़िरी चोथों सवाल, ईअं छो आहे त हर माण्हू जन्नत न वञण थो चाहे ऐं मरण बि नथो चाहे? बस खोड़ थियो सवालनि जी इंसाइक्लोपीडिया। हाणे कम जी ॻाल्हि कर। मुंहिंजो मतिलबु त कॾहिं पूरो ई न कयो अथई। मां हिते तुंहिंजे मतिलब लाइ आयो आहियां। मुंहिंजी ॿिनि म्यूज़िशियन सां ॻाल्हि थी आहे, हू तुंहिंजो एल्बम रिकॉर्ड कंदा। हल तली हुननि सां मामलात तइ कयूं। पर महराज, मुंहिंजो इहो जवाबु न आहे, तूं बहितर ॼाणी थो। पर मुंहिंजी ख़्वाहिश ज़रूरु आहे त तूं पंहिंजे आवाज़ खे हिन सॼी फिज़ा में ख़ुशबू जियां विखिरे छॾ। अॼुकल्ह न टीवी चैनल्स ते तमामु घणो कमु पियो हले ऐं सुभाणे तोखे एल्बम जी ज़रूरत बि न पवंदी। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश ऐं चाहत जे बारे में तूं छा चवंदे? तुंहिंजी चाहत ऐं तुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो हुजे जो तुंहिंजो जेको आवाज़ आहे उहो माण्हुनि जे समातनि ताईं पहुचणु घुरिजे। तूं इहो छो कोन थी सम्झी? मां छा सम्झां? अॼु आप ई मूंखां पुछो तुंहिंजे बारे में। मूंखे कुझु बि न ॿुधाइनि, पर उन्हनि मुंहिंजी अखियुनि में तुंहिंजी तस्वीर खे पढ़ी वरितो ऐं तोसां ॻाल्हि कई। लॻे थो त तुंहिंजी जेकी आपी सॻोरी आहे न, उहा तो वांगुरु कुर खां सफ़ा आ रही आहे। प्लीज़ महराज, असां दोस्ती को थोरो अॻिते त वधूं न। हा तूं इहो ई थी चाहीं न त मां तुंहिंजी अधी पापा जे हथां ज़ाया थियां। मुझे जज़्बात खे समझ यार। ॾिस साइमा, मां हिकु कैरियर ओरिएंटेड माण्हू आहियां ऐं मां रुॻो इहो चाहींदुसि तूं बेड़ी सोच रख। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।